अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HR JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। मटियारी मां शरीफ विगियो जी डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मटियारी मोहम्मद अली चन्नड़, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी ऐं ADFC नासिर काज़मी सां गॾु मटियारी में ख़ानगी गोदामनि ते छापा हणी गैर क़ानूनी ज़ख़ीरो कयल कणिक जूं 2000 खां वधीक बोरियूं ज़ब्त करे वरितियूं। ज़ब्त थियल कणिक जूं बोरियूं मक़ामी वापारी सेठ आफ्ताब मीमण जे गोदामनि मां हथ कयूं वयूं। ज़ब्त कयल कणिक जूं बोरियूं सरकारी गोदामनि मुंतक़िल कयूं वयूं। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मोहम्मद अली चन्नड़ जो चवणु हो त आफ्ताब मीमण जा शहर जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते 8 गोदाम आहिनि जंहिं में हिन कणिक ज़ख़ीरो करे रखी हुई, जंहिं बैदि असां गोदाम सील करे छॾिया। पर असांखे इतला मिलियो आहे त आफ्ताब मीमण गोदामनि जे पोइ हिसे खां दीवारूं भञी काफ़ी मिक़दार में कणिक गाइब करे छॾी आहे। उन करे असां कणिक मुंतक़िल कयूं पिया ऐं सील थियल गोदामनि मां कणिक गुम करण ते संदसि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।